गाह पुटन ऐं पेरूं पचन मोला करे वरी हेल वसन हर काछे ऐं कारूं झरते बादल कारा 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 जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। शुरू कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया तलार मां रिपोर्ट मोहम्मद हनीफ़ मलाजी। असां सिंधु जा वारिस आहियूं। तलार में हर तरफ़ सक़ाफ़ती रंग झरके पिया। एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर शोर सां जारी। उन हवाले सां सिंधी अदबी संगत शाख तलार पारां सिंधी मीडिया जे नारे सां असां सिंधु जा वारिस आहियूं जे अनवान हेठि सिंध ग्रामर स्कूल में एकता मुशाइरो ऐं राग रंग जी महफ़िल मुनक़द कई वई। तक़रीब में नाले वारनि शाइरनि अदीबनि दानिशवरनि इब्राहिम खोसो, नासिर बलोच, बशीर मला, उस्ताद अलादीनो मंगलहार, मोहम्मद हसन अल मारूफ, गाड़ो फ़कीर ऐं ॿियनि सिंधु दरिया ते निकोर शाइरी ॿुधाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। और मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त सिंधी मीडिया हर साल एकता ॾियारो मल्हाए लखे सिंधी माण्हुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे इहो साबित करे थो असां सिंधी पाण में हिकु आहियूं ऐं जेकॾहिं असां पाण में मुतहद थी वञूं त कंहिंखे बि सिंध जो पाणी चुराइण जी हिमत न थींदी। हिननि चयो त असांखे पंहिंजी सिंधी सक़ाफ़त ते नाज़ आहे। सिंधु दरिया असांजी सुञाणप आहे। सिंधु दरिया मां केनाल ठाहिण जी ॻाल्हि कंदड़नि खे असां ॿुधाइण था चाहियूं त असां कंहिं बि क़ीमत ते सिंधु सां हथ चरन करण न ॾींदासीं। असां सिंधु दरिया जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। आख़िर में नाले वारे रागी उस्ताद रमज़ान मंगलहार क़ौमी गीतनि जी गुंजार करे महफ़िल खे गिरामाए छॾियो।